साथियों, प्रोग्राम सांगीरन सार में असां तव्हां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार कयूं था। सामीन, तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो बि जारी आहे। असां अव्हां जो साथ बरक़रार रहंदो राति जो 8 बजे ताईं। दोस्तो, हिन दुनिया में अव्हां अहिड़ा माण्हू बि ॾिठा हूंदा जेके जॾहिं कंहिं ॻाल्हि तां रुसी कावड़जी या नाराज़ थी वेंदा आहिनि त उन्हनि जी जेका नाराज़गी ऐं कावड़ हूंदी आहे त उहा तमामु घणो वक़्तु हलंदी आहे। ऐं दोस्तो, जॾहिं त अव्हां कुझु अहिड़ा माण्हू बि ॾिठा हूंदा जिन जी कावड़ ऐं नाराज़गी तमामु थोरे ऐं मुख़्तसिर वक़्त लाइ हूंदी आहे। उहे माण्हू खणी पंहिंजनि खां केतिरा बि कावड़जी वञनि, नाराज़ थी वञनि ऐं रुसी वञनि त उन्हनि जी जेका कावड़ ऐं उन्हनि जा जेके रंज रुसामा हूंदा आहिनि उहे हू घणी देरि दिलि में न आहिनि रखंदा। मतिलबु त उन्हनि जी जेका दिलि में नफ़रतनि खां दिलि जेका उन्हनि जी पाक हूंदी आहे ऐं हुजण बि ईअं ई घुरिजे। दोस्तो, पंहिंजी दिलि में रंज रुसामा नाराज़गियुनि खे जेके आहिनि उहो घणो वक़्तु तरसणु न ॾिजे। हूअं बि ही ज़िंदगी प्यार ऐं मुहबत करण लाइ तमामु थोरी आहे। उन करे उन ज़िंदगी खे नफ़रतनि जे नज़र न कजे। कावड़ में पची कबाब थियण खां बहितर आहे त मुहबत में टिड़ी ऐं गुलाब थिजे। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। हिय कावड़ तुझी मारेंगे। हिय कावड़ तुझी मारेंगे पर हिकड़ी मुर्ख जियारेंगी। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। हिय कावड़ तुझी मारेंगे। हिय कावड़ तुझी मारेंगे पर हिकड़ी मुर्ख जियारेंगी। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। कावड़ छड़ तू कावड़ छड़ हिय कावड़ तुझी मारेंगे। खजवेला मेड़ अतई चंद्रकारन मेला मेड़ अतई रूह भी मेड़ अतई ऐं पंहिंजी सूह भी मेड़ अतई अंदाज़ अनाज़ भी मेड़ अतई ऐं राज़ नियाज़ भी मेड़ अतई ससुअ जो सदाऊं मेड़ अतई दूरीअ जी निगड़त मेड़ अतई भूलीअ जो कसम अथई कावड़ छॾ भूलीअ जो कसम अथई कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारेंगी पर हिकड़ी मुर्ख जियारेंगी। कावड़ छॾ तू कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारेंगी। कावड़ छॾ तू कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारेंगी। जो समझी सकंदी न है कॾहिं सो सर खां पुछण जो कसम अथई। ही दिल त पराई दिल आ पर हीअ जो कसम अथई कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारेंगी पर हिकड़ी मुर्ख जियारेंगी। कावड़ छॾ तू कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारेंगी। कावड़ छॾ तू कावड़ छॾ हीअ कावड़ तुंहिंजी मारेंगी।
गर्दन मारी दे दे सुकून, अक लुढ़कन वारी दे दे सुकून। ओशन में पहर लछाता हूँ, इन घर के जारी दे दे सुकून। इन सारे जग में देखा थी कहीं चीज प्यारी दे दे सुकून। ऐसे कहीं कहीं के माँ मेड़ पया, कहीं 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 के माँ मेड़ पया। सर्दिया जो पसंद थई कावड़ चढ़, धरतीअ जो कसम थई कावड़ छॾी, कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जियारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्ग जियारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। कावड़ छॾ तूं कावड़ छॾ, हीअ कावड़ तुंहिंजी मारींदी। ब्रॉडकास्टिंग का मोतबर तरीन इदारा रेडियो पाकिस्तान अपने मुल्क भर के FM स्टेशंस को, जिनमें FM 101, FM 94 और FM 93 शामिल हैं, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप का हिस्सा बनाने जा रहा है। मुल्क भर के इन्वेस्टर्स के लिए इस पुरकशिश ऑफर से फायदा उठाने का सुनहरी मौका। बिड डॉक्यूमेंट्स हासिल करने के लिए राब्ता करें 051-921-8737। मज़ीद तफसीलात के लिए रेडियो पाकिस्तान और पेपरा की वेबसाइट विजिट कीजिए।